इते वाके अहम ख़बर ॾियूं पिया। सखर मां सेंट्रल जेल में पुलिस ऐं एफसी अहलकारनि सर्च ऑपरेशन कयो। मोबाइल जेमर्स नाकारा हुअण जो इंकिशाफ थियो आहे। सेंट्रल जेल सखर में ऑपरेशन दौरान कैदियुनि वटां 40 मोबाइल फ़ोन बि हथिया विया आहिनि। 28 कैदियुनि खे ॿियनि जेल्स ॾांहुं उमाणे वियो। सखर जेल मां 3 कैदियुनि खे खैरपुर ऐं शिकारपुर मुंतक़िल कयो वियो आहे। सखर मां वाक़े अहम ख़बर ॾियूं पिया। सेंट्रल जेल में पुलिस ऐं एफसी एहलकारनि जो सर्च ऑपरेशन कयो वियो। मोबाइल जेमर्स नाकारा हुअण जो इंकिशाफ थियो आहे। सेंट्रल जेल सखर में ऑपरेशन दौरान कैदियुनि वटां 40 मोबाइल फ़ोन्स हथिया विया, जॾहिं त 28 कैदियुनि खे ॿियनि जेल्स ॾांहुं उमाणे वियो आहे। जेल इंतिज़ामिया जो चवणु आहे त सखर जेल मां 3 कैदियुनि खे खैरपुर ऐं शिकारपुर मुंतक़िल कयो वियो आहे। ब्रेकिंग न्यूज़ आहे। सखर मां सां शेयर कयूं पिया। सेंट्रल जेल में पुलिस ऐं एफसी एहलकारनि सर्च ऑपरेशन कयो आहे। मोबाइल जेमर्स नाकारा हुअण जो इंकिशाफ थियो आहे। तफ़सील मालूम कंदासीं सखर मावास जे रिपोर्टर शाहिद चन्नी खां। शाहिद, कहिड़ा तफ़सील आहिनि? सखर सेंट्रल जेल में पुलिस ऐं एफसी एहलकारनि सर्च ऑपरेशन कयो आहे। बिल्कुल सखर जे सेंट्रल जेल 1 में पुलिस ऐं एफसी एहलकारनि तरफ़ां मुश्तरक ऑपरेशन कयो वियो आहे, जंहिंमें मोबाइल फ़ोन ऐं जामर नाक हुअण जो बि इंकिशाफ थियो आहे। ऑपरेशन जे दौरान 40 मोबाइल फ़ोन, छुरियूं, चाकू, कैंचियूं ऐं ॿियो सामान हथ अचण जी जेका उहा जेल सखर इंतिज़ामिया तरफ़ां जेका दावा कई वई आहे। सखर सेंट्रल जेल कैदियुनि वटां 40 मोबाइल पिण हथिया विया आहिनि। इहा जेल इंतिज़ामिया पिण दावा कई आहे। सेंट्रल जेल सखर खां 28 कैदियुनि खे मुख़्तलिफ़ जेल मुंतक़िल कयो वियो आहे, जॾहिं त सेंट्रल जेल खां 25 कैदियुनि खे कराची पिण मुंतक़िल कयो पियो वञे। सखर जेल खां 3 कैदी खैरपुर ऐं शिकारपुर हिन वक़्त ताईं मुंतक़िल कया विया आहिनि। ऑपरेशन जेका आहे उहा ख़तमु थी चुकी आहे। ऑपरेशन जे दौरान जेके उहे 40 मोबाइल फ़ोनूं, छुरियूं, चाकू ऐं कैंचियूं ऐं ॿियो सामान अचण जो बि पुलिस जेल इंतिज़ामिया पारां इहा दावा कई वई आहे। जी ठीकु आहे शायदि, वॾी महिरबानी अवां जी तफ़सील खां आगाह करण लाइ।